कराची में जारी लाॻीतो अरबाजी शाम खां बरसात शहर में ॿोॾि जहिड़ी कैफ़ियत पैदा करे छॾी। शहर जे उलंदे वारे ज़िले में सिंध सेक्रेटरीट, सिंध असेंबली, न्यू चाली, ओल्ड सिटी एरिया, लियारी, आई चुंदरीगर रोड, बरंस रोड, बंदर रोड, ली मार्केट, जामा किलात, उर्दू बाजार, प्लाजा, रीगल, सदर, सेंट्रल ज़िले जा बफर ज़ोन, नाज़िमाबाद, नार्थ नाज़िमाबाद, नागन चौरंगी, लालू खेत, लियाकताबाद 10 नंबर, आयशा मंजिल, हैदरी, यूनिवर्सिटी रोड, गरीबाबाद, गुलशन इकबाल, बनारस, बोर्ड ऑफिस, कटी पहाड़ी ऐं मलीर ज़िले जे कराची, हैदराबाद मोटरवे ऐं केतिरनि गोठनि जिनमें मलीर काला बोर्ड, एयरपोर्ट, मलीर 15, शाह फैसल कॉलोनी ऐं कोरंगी ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि समेत डिफेंस ऐं समूरो शहर पाणी पाणी थी वियो। पूरे शहर जा हेठाहीं वारा इलाइक़ा गोॾे खां मथां ई सतह जे पाणी जे सबबि ढंढनि जो मंज़र पेश कंदा रहिया। बरसात शुरू थियण खां अॻु जेतोणीकि बहाली खाते शहर जे समूरनि इंतज़ामी खातनि सां इजलास कोठाए शहर में एमरजेंसी लागू कई ऐं समूरनि मुलाज़िमनि जूं मोकलूं रद्द कयूं वियूं। पर गटर साफ़ कंदड़ अमलो तोड़े पाणी कढण जूं मशीनूं किथे बि नज़र न आयूं। शहर जे अक्सर हेठाहीं वारनि इलाइक़नि में माण्हू घरनि में कैद थी रहिजी विया, जिन खे सियासी पार्टी जे कारकुननि ॿेड़ियुनि ज़रिए कढण जूं कोशिशूं वरितूं, पर इन बावजूदि शहर जा समूरा रोड रस्ता तलाउ जी शिकिल बणिया रहिया ऐं शहरी पंहिंजी गाॾियुनि खे बंदि थियण सबबि धिका ॾींदा रहिया। होॾां सुपर हाईवे खां मथां वारे इलाइक़े में थधो मॉल ऐं लठ डैम बि पलटी पियूं ऐं पाणी बंदि पेचरा टोड़ींदो रोड खे बि क्रॉस करे मलीर ज़िले में काहे पियो। तेज़ वहकिरे सबबि कराची खां सूबे ऐं मुल्क जे ॿियनि ज़िलनि ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक शदीद मुतासिर थी, जॾहिं त सादी टाउन, उस्मान ख़ासकली ऐं अमीर बख्श मरी ॻोठनि में बि पाणी काहे पियो। काठोड़ वारे इलाइक़े में बि पाणी जा वहकिरा अचण सबबि आबादियूं पाणी हेठि अची वियूं। लियारी नदी में बि चाड़ सबबि पाणी वेझिन आबादियुनि में दाख़िल थियो। हिकु शख़्स जे ॿुॾी फौत थियण जा इतला बि आहिनि। लियारी नदी किनारे क़ाइम झुगियूं बि ढही पियूं ऐं झुगियुनि में रहंदड़ माण्हू खुले आसमान हेठि वेठल आहिनि। कराची में बरसातुनि जी सूरत हाल बाद पाक फ़ौज ऐं रेंजर जा जवान मुतरिक थी विया ऐं ट्रैफ़िक ड्रेन समेत माण्हुनि खे मुंतक़िल करण वारे कम में शामिल थी विया। मलीर वेर डैम में चाड़ ऐं पलटण जा बि इतला आहिनि। होॾां सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो ऐं सैयद नासिर शाह बि सेंट्रल ज़िले जे दौरे ते पिया था। जाम ख़ान शोरो जो चवणु हो त KMC खे 4 अरब सालियानू ऐं नालनि जी सफ़ाई लाइ 50 करोड़ इज़ाफ़ी रक़म मुहैया कई आहे, पर 40 सालनि खां नालनि ते सफ़ाई जो कम बि नथो थिए ऐं माण्हुनि कब्ज़ा करे रखिया आहिनि, जेके सिंध हुकूमत आजा कराया, जॾहिं त नालनि जे चौधारी कब्ज़ा अञा बि मौजूदु आहिनि। होॾां हवाई फ़ौज बि हेलीकॉप्टर मुहैया करे इमदादी कमनि में शामिल थी वई, जॾहिं त कराची समेत सूबे में बरसातुनि वारी सूरत हाल ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह फ़ोन ज़रिए सूबाई वज़ीरनि सां राब्ते में रही खाइनि सूरत हाल बाबति ॼाण वरिती ऐं इमदादी कमनि में अॻिभराई जूं हिदायतूं कयूं। बरसातुनि ऐं करंट लॻण सबबि हिन वक़्त ताईं 12 माण्हू फ़ौत ऐं 5 खां वधीक जानवर बि करंट सबबि मरी विया आहिनि।